एकड़ो तो वरी एड़ो अनुभव मुझी जया जी तो गाल बुधाया साईं दीहड़ा देस हकीकत ही है भले मां कुछ भी चवंदो उन जे लाइ पर हकीकत इहा अथव जो उहा आहे त परमानंद जो अस्तित्व अथव मुझे जीवन में जेको उन्हें जो जेतिरो देन आहे शायद ही के पंहिंजो पाण मुझे लाइ एतिरो कुर्बान कयो हुजे हे त चई अदा अपने पे हंस के जग को हंसाया बन के तमाशा मेले में आया बे कंहिंजी घरवारी जो नालो खणा त कोटजे न न पंहिंजा पाण में ठाहियो इन करे था एक दफ़े जी ॻाल्हि आहे जो इहा मुंहिंजी घरवारी माण्हू असांजो विजू भैया वेठो आहे पासे में विजू भैया ऐं अशोक भा हीअ जेका वर्सी साहब वई उन खां महीनो खनि अॻु में आया मूं वटि सीट जी भई प्रोग्राम सेट कजे कुदरती मूं वटि तारीख़ ख़ाली कोन्हे हाणे आया त दा मां त हिननि वटां सदाईं 100 मान पाए वञा मुंहिंजो बि इंसानी फ़र्ज़ु हो मूंखे मान ॾियणो हो हीअ त दुकान ते जी पहुता छो जो स्टेशन जे पासे में मुंहिंजो दुकानु आहे दुकान ते अथा आया वठी वियोसीं घर मुंहिंजो सनानु पाणी कयूं तेसीं घरवारी खे सम्झाए छॾियां मुंहिंजो जया हे महिमान पंहिंजे लाइ भॻवान थी आया थी पहिरीं त पाण वटि भॻवान महिमान ईंदा ई कोन्हनि छो जो ॾकंदा न अलाए निभागो हूंदो की न छो जो महीने में 22 ॾींहं घर खां ॿाहिरि जेको सरगी रहे हाणे आया आहिनि त हिननि जो मान सन्मान सुठे नमूने सां जीअं ताईं छुटा आहे मुंहिंजा भॻवान हे वीचारा सनानु पाणी करे निकिता चईं भैया जेका भाॼी तव्हां दिलि सां खाईंदा हुजो सा मां चाढ़ियां हाणे वीचारा पहिरियों दफ़ो आया चऊं हाणे छा फरमाइशूं कयूं विजू भाउ जे वात मां अखर निकिरी वियो चई भाभी जेका न तव्हां दिलि सां सुठी भाॼी ठाहींदा हुजो अॼु असांखे उहो खाइणो आहे चई हा पोइ त मां कढ़ी दिलि सां ठाहींदी आहियां ॼण पिणसियो श्राद्ध ॾेखाराई अशोक भाउ जा 2 विया 6 विया चई मरी वियासीं भेण असांजे घर में श्राद्ध हूंदो आहे त होटल ते खाईंदा आहियूं ॿई वेठा अखियूं जा दोॾा फाड़े मुॾे ॾियारीनि मुंहिंजो मां छा कयां पंहिंजे हथनि सां पंहिंजे पेरनि ते कुआड़ो हुयो थो परमानंद कहिड़ो कारो मूं कंदो दादा फरमाइश तव्हांजी हुन त सरॻियाणीअ पुछियो ख़ैर सुख वठी वियोसीं बाज़ारि मुनी रोटी होटल तां खारायोसीं मुंहिंजो पर हुनखे चई आया त हुनजी बि कढ़ीअ खे थोरो बरो ॾियणो पवंदो घर पहुतासीं हुन चंदीअ कहिड़ी हॿच थींदी आहे हाणे 2 महिमान आहिनि त पुछड़ी 2 जो वधीक मानो खाधी ठाहे न 3 जो खणी खाधो वधीक ठाहे 15 ॼणनि जो दब कढ़ीअ जो तबाह खणी ठाही हाणे त 2 ही 4 असीं घर जा भाती 6 ॼणा 2 कुता आहिनि भॻवान जो कसम उन्हनि कुतनि खे बि उन ॾींहुं वीचारनि खे कढ़ी खाराईसीं पूरी थिए रुगो तॾहिं बि हराम जो पूरी थिए हिनखे शौक़ु आहे बचियो आहे माल त उछलियां कीअं 2 फ्रिज आहिनि घर में 165 लीटर वारो धार 210 वारो धार जेको बचंदो आहे न हण फ्रिज जे कर्मनि में उन ॾींहुं फ्रिज बि फुल कढ़ीअ जो तबाक बचियो देगड़ी जो अंदर विझे त पएस न वो मथे फ्रिजर में रुगो जगह बची हाणे हुन में देगड़ी किथां वञे सोरी छा कई थाल में विझी सॼो थाल खणी जो अंदर विधई ॿियो ॾींहुं सदोरो हे त वीचारा निकिरी विया 2-3 ॾींहं लंघे विया हिकिड़े ॾींहुं दुकान ते फोन करे पुछी चई हेॾां जी कहिड़ी भाॼी ठाहियां मूं चयो जया जेको तोखे वणे सो ठाहे चई हा बाको फाटी वियुसि हा 3 ॾींहं पहिरीं जी कढ़ी बची पई हा अॼु उनजो वारो ईंदो कुझु ई कोन मां जो दुकान तां अचां चई हेॾां पहिरीं तव्हां अखियूं पूरियो मुंहिंजो अंधो कंदी छा छो चई न मूं जेका आइटम ठाही आहे
ता बिना ॾिठे ॿुधायो मूं छा ठाहियो हूंदो। ये जिन को अंतर्यामी है कीअं ॿुधायां जया को ॾिसण ॾे ची न ॾिसण ॾियां ठहियो अदा अखियूं खणी पूरियम उहो बि सॼो थाल खणी आई थाल जे मथां बूजरी टुहाल ॾिनो पियो आहे छुरी हिकिड़ी हथ में अहिड़ो केक को पिणस जे बर्थडे जो कटाइण अचे चई हेॾां अॼु उद्घाटन पंहिंजे हथ सां कयो मुंहिंजो हो टुहाल पासीरो कयुमि अखियूं बंदि चई हथ लाइ ॾिसो छा आहे मुंहिंजो ख़बर कोन थी पए चई वठो छुरी छुरी हथ में नहीं चई ॾियो दॿ अदा घणेई ज़ोर ॾियां पर हरण जो कटिजे नेठि चंदी पंहिंजो हथ रखी मथां नेठि कट जो टुकुर गंढो खणी चई वात फाड़ियो मूं बि मां वात फाड़ियो सॼो गंढो जो गंढो वितई वात में चई हाणे ॿुधायो छा आहे मुंहिंजो अञा ख़बर कोन थी पए 15 मिंटे ताईं बि चॿाड़ियमि चेहरो चेहरो बाए थधो थधो बाए पर आहे छा ख़बर ई नथी पए वरी चए ॿुधायो न छा आहे हाणे त मुनो आइटम ॻी विया आहियो छा ठहियो छा आहे हाणे मुंहिंजो जया गुरू बाबे जो कसम मूंखे अञा इहा नाले जी ख़बर कोन थी पए त तो आख़िर ठाहियो छा आहे पर थधो थधो आहे ऐं चेहरो चेहरो आहे चई मां ॿुधायां मुंहिंजो ॿुधाए वारो कर मुंहिंजो फर थो किरे चई हेॾा मां न ॿुधायां हाणे मुंहिंजो ॿुधाए चई हेॾा मां न मां जेका शइ ठाही आहे न उनजो नालो आहे कढ़ीअ जी कुल्फी अमा हाली त मुंहिंजी हयाती रुली की न